यासिर, अॼु तूं अम्मा खे सिधो ॿुधाए, छा तो चाहीं तूं? छा माही खे तूं अहिड़ी हालत में अकेले छॾींदे? तूं ईअं पंहिंजे दिलि खे न मार, सिधो सिधो ॿुधाए छॾ कि तूं माहिन सां मोहब्बत कंदो आहीं। कुझु त चओ, पंहिंजे दिलि जी आवाज़ खे ज़ाहिर कयो। तूं छो थी ज़ोर रखीस? मुंहिंजो पुट हिकु माज़ूर छोकिरीअ खे पंहिंजी ज़िंदगीअ में न आणींदो। न मां, सदफ सही पई चवे। माहिन मुंहिंजी हयाती आहे ऐं मां हुन जे बिना कुझु बि न आहियां। पर मूंखे ख़बर न आहे त माहिन जे लाइ मां छा आहियां। हुन कॾहिं मूंखे ॿुधायो ई कोन्हे। मूं अॼु ताईं माहिन जो अहिड़ो को रवैयो ॾिठो ई कोन्हे जंहिंमां इहो साबित थिए त हू बि मुंहिंजो थियणु घुरे थी। इहो तूं फिकर न कर, मां थी माहिन खां तुंहिंजी मोहब्बत जो इज़हार करायां। मां हुनजी अखियुनि में तुंहिंजे लाइ मोहब्बत पढ़ी आहे। तव्हां ॿई चरिया थी विया आहियो छा? असां हिकु अपाहिज छोकिरी खे कीअं संभाले सघंदासीं? तव्हां हक़ीक़त खे छो नथा सम्झो? हाणे माहिन हिकु ज़िंदगीअ ते ॿार जीअं आहे। तुंहिंजी इहा मोहब्बत कुझु ॾींहंनि खां पोइ बेज़ारीअ में तब्दील थी वेंदी। अम्मा, माहिन जे लाइ हर सूरत में मूं वटि सिर्फ़ु मोहब्बत ई रहंदी, बेज़ारी न। पर जेसिताईं माहिन जे दिलि जी परख नथी पवे, मां खेसि पंहिंजो करण लाइ फ़िलहाल नथो चई सघां। हूअ हिकु सेकंड में तुंहिंजी थियणु चाहींदी यासिर, छो त हुनखे मालूम थी चुको आहे हाणे समूरी ज़िंदगी उहा माज़ूर ई रहंदी, छो त उहो ॼाणे चुकी आहे त हिन हालत में हुनखे केरु बि क़बूल न कंदो। छो त हुनखे ख़बर आहे त तूं ई हिकिड़ो चरियो आहीं जेको पूरी ज़िंदगी हुनखे पंहिंजो करण लाइ तयारु आहीं। अम्मा, ईअं बि कोन आहे। मां यकीन सां चवां थी, माहिन बि यासिर सां एतिरी ई मोहब्बत कंदी आहे। अम्मा, तूं ॾिठो कोन्हे हू कीअं हर वक़्तु यासिर सां गॾु हुजणु चाहींदी आहे। हा, हुनजी मजबूरी हुई न। हुनखे पंहिंजे पीउ खे बचाइणो हुयो। हो ॼाणे पई त यासिर ई हुनजो आख़िरी सहारो आहे, तंहिं करे यासिर खे चुंबड़ी पई। न मां, माहिन जी अखियुनि में मूं पंहिंजे लाइ प्यार जो समुंड ॾिठो आहे, पर संदसि ज़बान ते उन शिदत जो इज़हार न आहे आयो। ऐं मां चाहियां थो त हू इज़हार करे त हू मूंखे चाहे थी। कुझु बाबा जे लाइ बि त सोचो। हू चाचा सहुरा वारनि जे लाइ ॾाढो जज़्बाती आहे। हू हाणे कॾहिं बि उन्हनि खे पाण खां परे न कंदो। हा मां, हिन भेरे बाबा बिल्कुलु लीको कढी छॾियो आहे त पुटु थी वेंदो पर भाउ न थींदो। असां बाबा खे नाराज़ नथा करे सघूं। हू रिश्तनि नातनि जे मामले में हाणे काफ़ी जज़्बाती थी वियो आहे। पर सदफ, हाणे इहो मुंहिंजे लाइ इलाही ॾुखियो थींदो त मां संदसि मयार ते लही सघां, छो त माहिन जे हवाले सां हिन वक़्तु मूं वटि काफ़ी सुवाल आहिनि जेके मां अवां ॿिन्हिनि सां फ़िलहाल शेयर नथो करे सघां। मां यासिर जे पासे आहियां, पर मां त पंहिंजे ई पासे न आहियां अम्मा। बाबा अचे, हुन सां वेही हिन मामले खे हिकु पासे था कयूं। ठीकु आहे अम्मा, मां हलां थो, मूंखे आराम करिणो आहे। अदा यासिर, ॻाल्हि त ॿुधो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।